बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दुआ थकीम त तव्हां जिते बि हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो। असां वटि बला साईं जा रहमी करम आहिनि। अॼु असां पंहिंजे चैनल ते ठाहे रहिया आहियूं लाई। हीअ लाई हूंदी भुॻड़नि जी ऐं भुॻड़नि जी लाई ठाहिणु ॾाढी आसान आहे, खाइण में ॾाढी मज़ेदार आहे ऐं उन सां गॾोगॾु सिहत बख़्श बि आहे। हीअ लाई अक्सर करे असां पंहिंजे घरनि में सर्दियुनि में ठाहे करे रखंदा आहियूं ऐं अक्सर करे खाईंदा रहंदा आहियूं ऐं महिमाननि खे बि खाराईंदा आहियूं। अॼु तव्हांखे ॿुधायूं त हीअ लाई ठाहिण लाइ मूंखे कहिड़ी शइ जी ज़रूरत पवंदी। त सभ खां पहिरीं मूंखे भुॻड़ा घुरिबल आहिनि जेके मां घुराए वरिता आहिनि। मूंखे भुॻड़नि जी तक़रीबन 1 प्याली घुरिबल आहे। हिननि भुॻड़नि खे मां कढी थी वठां ऐं हिननि जूं खलूं वग़ैरह लाहे हिननि खे साफ़ थी करे वठां। भुॻड़नि खे साफ़ करण खां पोइ मां हिते रखां थी 1 प्याली तक़रीबन भुॻड़ा ऐं भुॻड़नि खे मां कोशिशि कंदसि त अधु बि करे वठां। ऐं उन खां अलावा मूंखे घुरिबल आहे गुड़ मां वाइट कलर जो खयो आहे, जंहिंखे बि मां थोरो कुटे वठंदसि। थां मां पंहिंजो चुल्ह ते चाढ़े छॾियो आहे। सभ खां पहिरीं मां उन में भुॻड़ा पई विझां। भुॻड़ा रोस्ट आहिनि पर वरी बि असां 1 खां 2 मिंट हिन खे हल्की बाहि ते रोस्ट था करे वठूं। भुॻड़नि खे रोस्ट करण खां पोइ मां उन साॻी थां में गुड़ खे विझी थी छॾियां। गुड़ सां गॾु को बि घी, को बि पाणी या ॿी का बि शइ हुन में शामिलु न थी कयां, सिर्फ़ु हल्की बाहि करे ऐं उन थां में 1 प्याली कुटियल गुड़ विझी थी छॾियां। उन खे वक़्फ़े वक़्फ़े सां घुमाईंदी रहंदसि त जीअं गुड़ चङी तरह जेको आहे सो मेल्ट थी वञे। 2 खां 3 मिंट जे विच में हिन खे घुमाईंदा रहिजो ऐं बाहि खे हल्को रखिजो। अगरि तव्हां बाहि तेज़ कंदा त गुड़ जो रंग मटिजी वेंदो ऐं गुड़ तव्हांजो कारो थी वेंदो। हिन खे ईअं रिझणु ॾींदासीं, ॻरण ॾींदासीं। ॾिसो हाणे तक़रीबन मेल्ट थी वियो आहे असांजो गुड़ ऐं हिकु तार जी शिकल में अची वियो आहे। हिन खे असां खणंदासीं त हीउ हिकु लार वांगुरु हेठि किरंदो। ॾिसो बिल्कुलु असांजो गुड़ मेल्ट थी चुको आहे। हाणे असां हिन में हिते ई शामिलु कंदासीं पंहिंजा भुॻड़ा जेके असां रोस्ट करे रखिया हुआ। भुॻड़ा विझण खां पोइ असां हिन खे चङी तरह मिक्स कंदासीं। गुड़ ऐं भुॻड़नि खे पाण में चङी तरह मेल्ट करे मिक्स करे वठो। मिक्स करण खां पोइ हिन खे असां ॿाहिरि कढियो आहे अलमुनियम ते ऐं गरम जे मथां ई असां पंहिंजे वेलण सां हिन खे मानी वांगुरु वेले था वठूं। वेलण खे मां थोरो हल्को घी लॻायो हो त जीअं हुन खे भुॻड़ा न चंबड़नि। हिनखे चङी तरह सन्ही तरीक़े सां चङी तरीक़े सां हिन खे वेले वठिजो। जेतिरो तव्हां सन्हो करणु चाहियो उहो तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। हिन गरम जे मथां ई असां निशान था लॻाए वठूं त असांखे केतिरा पीस घुरिबल आहिनि। निशान लॻाइण खां पोइ हिनखे असां थोरो थधो थियणु ॾींदासीं। जीअं असांजी लाई थधी थींदी त असां हिन जा पीस ॿाहिरि कढी वठंदासीं। ॾिसो थधी थियण खां पोइ लाई केॾी आसानी सां अलमुनियम पेपर तां ॿाहिरि पई अचे। खाइण में ॾाढी मज़ेदार हूंदी आहे ऐं अक्सर करे ॿार टीवी वग़ैरह ॾिसण जे टाइम ते ई खाईंदा रहंदा आहिनि। हीअ ॾिसो लाई जूं टिकियूं असांजूं बिल्कुलु परफेक्ट ठहियूं आहिनि ऐं बिल्कुलु साफ़ु सुठियूं ठहियूं आहिनि। उमेद थी कयां त अॼु जी रेसिपी तव्हांखे ॾाढी वणी हूंदी। वरी मिलंदासीं की ॿी प्यारी सिंधी रेसिपी सां गॾु। सिंध सलामत साथ सलामत। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधि खां वधि शेयर कयो। जल्द मिलंदासीं इंशाअल्लाह। सिंध सलामत साथ सलामत। अस्सलाम वालेकुम। अल्लाह हाफ़िज़।